नाज़रीन, ठिकराठे में कोठाणनि तरफ़ां बासरनि ऐं इरीगेशन अमले जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील लाइ ॾिसूं था मजीद महर जी हीअ रिपोर्ट। डंडी में सैयद बिरादरी जे माण्हुनि इरीगेशन खाते ऐं संदन बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरनि कंदड़नि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कल अची डायरेक्ट पैसा वरिता आहिनि उहे ठारायो अथई ऐं राति 12-1 वॻे सैयद वाजिद शाह, रियाज़ शाह, निसार शाह, आबिद शाह 1 वॻे आया आहिनि। वाटर असांखे ड्राए विया आहिनि। सियासी माण्हू आहे, नाइजाइज़ी उहा मोरी हलाए थो। तव्हां उहा वञी बेशक ड्रायो, जिते असां पाण एप्लीकेशन ॾेई छॾी आहे। हर शइ लेटर आहे असांखे डायरेक्टर वारनि जी, सभिनी जी। हे खाता आहिनि असांजा हर शइ। राति असांजो रोज़गार 264 एकड़ ज़मीन असांजी आबादी आहे, उन जो सफ़ा हाणे ख़तमु करणु चाहींदा। एहतजाज कंदड़नि आबपाशी खाते जे आला अमलदारनि, चूंडियल नुमाइंदनि ऐं DIG SSP सखर खां अपील कई त संदन ड्रायल वाटर कोर्स फौरी तौर ठारायो वञे त जीअं 265 एकड़ ज़रई ज़मीन आबाद थी सघे। मजीद महर, सिंध टीवी न्यूज़, ठिकराठो।